नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो शहर में खिप्रो इंतज़ामिया दवाऊं बावजूद बरसाती पानी निकाल न करे सघी है, जॾहिं त खिप्रो जो तारीख़ी क़ब्रिस्तान जुंगशाह बाबा पिण बरसाती पानी की लपेट में अचण बावजूद खिप्रो की इंतज़ामिया तारीख़ी क़ब्रिस्तान में पानी कढराए न सघी है। खिप्रो की तारीख़ी क़ब्रिस्तान जुंगशाह बाबा में बरसाती पानी निकाल न थियण सबब क़ब्रिस्तान में 100 खां वधीक क़बरूं बरसाती पानी में अचण सबब मसमार थी वयूं आहिनि, जॾहिं त खिप्रो म्युनिसिपल कमेटी खिप्रो पारां मशीन खानापूरी कई पी वञे, जेका 24 कलाकनि मां 2 कलाक हलण बाद बंद थी वञे थी। रवासिन जो चवण आहे त हिन मशीन में 1 महीनो लगी वेंदो तॾहिं बि पानी कोन निकिरंदो। इंतज़ामिया असांखे बेवकूफ़ बणाए पई। वही ॾिसी भी अचो सघो था, तव्हां वञी ॾिसो क़बरूं 100 क़बरुनि खां वधीक किरिया आहिनि, सम्झो, घटि न आहिनि। ऐं पाणी भी बीठो आहे, असांजा संदा भी क़बरूं किरी पिया आहिनि, मां आहे भेण आहे, हे हो हे सभिनि जा किरी पिया आहिनि। क़बरूं पाणी हेठि अची वियो, 100 खां मथे आहिनि पाणी हेठों, त सभु अची विया आहिनि, पर किरल जेके आहिनि। पानी हर इहो इंतज़ामिया को बंदोबस्त कोन कयो आहे कि चओ दीवार यारे को न को बंदोबस्त न आहे। अची माफ़ करे विया, वरी कोन कयूं। 2011 जी बोर्ड में भी भरियो हुई। हाँ, ये भरिजी वियो हो, तमामु घणो नुक़सानु थियो आहे। हर साल इहो नुक़सानु थिए थो थोरो घणो, पर बोर्डनि में जाम थो थिए। हीअ त बोर्ड आहे सफ़ा ख़तमु करे छॾी सॼो क़बरनि खे। असांजा पंहिंजा संदा ॿारनि जा सभिनि जा क़बर किरी पिया आहिनि, सम्झी। हाँ, ॿियो इहो डुगडुगी आंदो अथऊं पाणी, इहो भी कढी नथो सघे, सम्झी। हाणे कल्ह खां आंदो आहे, हींअर कलाकु हलियो वरी बसि बंदि, हाणे वरी बंदि, वरी हाणे चालू कयो अथऊं। हाणे अलाए कॾहिं ताणी बंदि थिए वरी। न 2006 जे बोर्ड खां भी वधीक आहे, 2011 खां भी वधीक आहे। असांजो सॼो ॻोठ ॿुॾी पियो आहे, मकरानी पाड़ो सॼे ॻोठ जो बिजली असां कटराए छॾियो आहे। और जुंगशाह क़ब्रिस्तान 100 खां मथे क़बरूं मिसमार थी चुका आहिनि। असां भॼ दौड़ करे टोन कमेटी असांखे हिकिड़ो इहो मिशन ॾिनो आहे, जेके असां 2-3 कलाक हलायूं था वरी बेल्ट तोड़े थो। असांखे मतिलबु टोन कमेटी मुकमली पाणी कढी ॾे, और असांजा ग़रीब बच्चा जेका रुड़ी विया आहिनि उन्हनि सां गवर्नमेंट इमदाद करे। घर असांजा सफ़ा दलदल थी विया आहिनि, कचा फर्श पक्का जेका आहिनि उहे बि दलदल थी विया आहिनि सफ़ा। नंढनि मासूमनि खे असां खणी केॾां वेंदासूं। असांखे गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे असांजे रस्ता रोड जेका क्लियर थी वञनि, तंहिंखां पोइ असांजो सॼो मुकमिल मसइले खे हल करे जेको आहे। और अलाह तव्हांखे आइदा मरकज़ी क़ब्रिस्तान आहे, 5वीं क़ौमुनि जो क़ब्रिस्तान आहे, जंहिंमें जट बिरादरी आहिनि, जंहिंमें मतिलबु लोहार आहिनि, जंहिंमें मां अलाह तुखे न की ॾे लांगाणी बरोच आहिनि, मकरानी बरोच, सभिनि जो मुक़ाम आहे, पूरो शहर जो आहे। मरकज़ी क़ब्रिस्तान जो मुकमिल ख़्यालु करणु खपे गवर्नमेंट खे। हींअर जेको आहे 100 क़बरनि खां मथे मुसमार थी चुका आहिनि। इहो पाड़ो आहे, मकरानी पाड़ो, मला पाड़ो, इहो बिरोही, सभु असां गॾु आहियूं। इहो सॼो हिकु लेवल थियो पाणी। जमादार आयो, जमादार चयो 35 लीटर खाईंदी 4 कलाक में, छा वॾी मशीन त कोन्हे, हीअ डुगडुगी आहे, एतिरो तेल त न खाइणु खपे। अच्छा, पाणी कढंदी पाणी असांखे 20 ॾींहंनि खां बि कोन कढंदी। हिते हाणे तक़रीबन 4-5 जनरेटर खपनि तॾहिं असांजे घरनि जो पानी निकिरे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।